बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त काफ़ी टाइम पहिरियां असांजी पाण में एतिरी मुहबत हूंदी हुई, पंहिंजा सौट चाचा मामा फुफाट मारोट ऐं मतिलबु जेके बि असांजा पाण में चंदु घर हुया उन में एतिरी मुहबत हुई जो असां जेसीं ताईं हिक ॿिए में भाॼियूं चेंज न कंदा हुआसीं, हिक ॿिए जे घर मानी जो गिरह न खाईंदा हुआसीं त असांजो ड्रॉ न थींदो हुयो। असां पंहिंजी फैमिली सां फुफियुनि सां मासियुनि सां नानियुनि सां गॾु वेही कोॾियुनि जी रांदि बि खेॾंदा हुआसीं, शर्त मूजिबि अखियूं ॿधंदा हुआसीं ऐं हिक ॿिए ते जुर्माने तौरु हिक ॿिए ते चांहि जो ॾंडु बि विझंदा हुआसीं त हर को पंहिंजे घरां किटली में चांहि चाढ़े अची उते गॾु सभु वेही चांहि बि पीअंदा हुआसीं। मतिलबु तमामु घणी मुहबत हूंदी हुई। इन मुहबतनि खे एॾी नज़र लॻी वई जो हुन ॿुधायो त असांजे हिकिड़े सौट शादी कई, उहा जेका ज़ाल परणे आयो उन खां ई भंडणु शुरू थियो त अॼु फलाणी माईअ मूंखे हीअं चयो, फलाणे हमराह मूंखे हीअं चयो, फलाणे हीअं चयो, फलाणे हीअं चयो। मतिलबु इख़्तिलाफ़ पैदा थींदा विया। अॼु मुंहिंजे हिन ॿार खे धकु हयूं, अॼु मुंहिंजे थोरी घणी ॻाल्हि ते ॿिया सौट मासात फुफाट मारोट जेके बि हुया उन्हनि जा त इख़्तिलाफ़ पैदा थिया, पर उनजे घर में बि इख़्तिलाफ़ पैदा थिया। टोले जो मज़ो जेको आहे उहो ख़तमु थी वियो, रौनक जेका ख़तमु थी वई। हिकिड़े दर मां सभु अचनि, अंदरि सभिनी जा घर अलॻि, लोढ़ा लॻल ऐं वॾी मुहबत हूंदी हुई। अगरि गॾु गाॾे ते को हिकिड़ो अन्न पीआरणु वञे त उहो बि पंहिंजो बाचको चाढ़े छॾेसि, मुंहिंजे लाइ बि अटो पीआयूं अचु। अगरि हिकिड़ो वञे शहर सौदो वठणु त हू बि पैसा ॾेई छॾेसि त मुंहिंजे लाइ बि हीअ मेंदी मुसाग मतिलबु कुझु वतियूं अचु। पोइ इहे कमंद जूं गुरियूं, इहे ज़ैतून, इहे नारंगियूं, इहे सभु जॾहिं खजनि वारी छली में सभु को चाचो मामू को खणी ईंदो हो त ख़बर न पवंदी हुई त हीअ पैसा उन जा आहिनि या वेढ़े वारनि जा आहिनि। सॼे वेढ़े में एॾी मुहबत हूंदी हुई, ख़बर न पवंदी, सभिनी ॿारनि खे पंहिंजो बराबरि उहे शयूं मिलंदियूं हुयूं। उन सौट जी घरवारी जे अचण खां पोइ एतिरा इख़्तिलाफ़ पइजी विया। वरी उन ई सौट खे पुटु पैदा थियो। उहो वरी अहिड़ो चोटीअ जो निभागो, जीअं चइबो जीअं माना ॿाहिरि ॿारनि सां विढ़े बि पाण, धक बि पाण हाणे, वरी दाऊं बि पाण करे। अॻे इहो सिस्टम न हूंदो हो त वॾो जेको बि हूंदो हो कंहिंखे को चंबो हणंदो हो त हिदायत लाइ चंबो हणंदो हो ऐं अची उहो घर अगरि दांह ॾींदो हुउसि त घर वारा बि ॿ चंबा वाधारा हणी छॾींदा हुअसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तो में का हरकत हूंदी जो वॾे तोखे चयो। हाणे त माहौल चेंज थी वियो आहे, नंढे ॿार जी ॻाल्हि ते अॼु त वॾा जहिड़ा था थियनि। असांजे सौट खे पुटु जीअं ॼाओ, उन एतिरी शैतानी कई, को शैतान जो को पीउ पैदा थियो त माना एतिरियूं शैतानियूं कयूं जो उन्हनि जो सौट जेको असांजो उन पंहिंजे पीउ खां बि धार थी वियो, पंहिंजे भाइरनि सॻनि खां धार थी वियो, पंहिंजे माउ जी इज़त न करे, मतिलबु मिटनि माइटनि खां सभिनी खां माना हुन छोकिरे कढी छॾियो। असांजो सौट बि न पियो सम्झे त मां वॾो आहियां, मां कंहिंसां कसु खावां, पंहिंजे पुट खे हिदायत कयां या घरवारी खे हिदायत कयां त असांखे हिन ज़माने में हलणो आहे। ॿियो असांजो केरु आहे त हीअ मिट माइट सभिनी खां जो तव्हां असांखे फिटायो था त मां कंहिंसां अकेलो वेहां। बल्कि अलाह जी कुदरत, मुंहिंजे रब साईं सभिनी खे खाराए थो। उन हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि कई त ॾाढो भलो थियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो, इज़त ज़िलत रिज़िक़ रोज़ी सभु मुंहिंजे मालिक जे पंहिंजे हथ में आहे। अगरि कंहिं इंसान जे हथ में हुजे हा, शायदि इंसान खे बुख मारे हा, ताना न हाणो करे हा, राति ॾींहुं जेका शइ ॾिएसि हा त उहो ताना ई हणेसि हा। पर मुंहिंजो मालिक वॾो करीम आहे। त उनजो पुटु जेको पैदा थियो त उनजे पीउ जॾहिं गॾु हूंदा हुआ सभु वेढ़े में, त कंहिंखे चांहि पीआरींदो हो, कंहिंखे कपिड़ा वठी ॾींदो हो। पोइ उनजो पुटु सभिनी खे ताना ॾींदो हो, चवंदो तव्हांजी साइकिल पंचर थींदी त अबो तव्हांखे टूप वठी ॾींदो हो, तव्हांजो गाॾो ख़राबु थींदो हो त उन में जेको परो पवंदो हो त उहो बि असांजो अबो तव्हांखे ठाराए ॾींदो हो। माना अजीब क़िस्म जूं माना पीउ जी जेका नसीहत हुई न, त उहो नंढे खे अहिड़ो ॾेई छॾियईं जो इख़्तिलाफ़ ख़तमु करण जे बजाए इख़्तिलाफ़ वधंदा था वञनि। उनखे जीअं नियाणियूं थियूं त उन मिटी बि वरी अहिड़े शैतान जे ॾाॾनि सां कई। जेके बि मिट उनजा थिया त सभु टिपिकल शैतान, माना माहौल खे जोड़ण वारो हिकु बि उनखे मिट न मिलियो, सभु उन्हनि खे टोड़ण वारा। माना उनखे पंहिंजो दिमाग़ त कोन्हे, माना जेको जीअं ॿुधायसि कननि जो कचो हणी पंहिंजा सभु मिट माइट धार करे छॾी। अकेलो वेठो आहे, हाणे उनखे का तकलीफ़ थिए या कुझु बि थिए त सौट मासात फुफाट मारोट उनजे वेझो केर बि कोन्हे। उन्हनि खे दिलुनि में नफ़रतूं पइजी वियूं आहिनि। वरी उन दोस्त ॻाल्हि कई त उन्हनि वटि चंद रुपया जॾहिं अची विया आहिनि त उहो पंहिंजे औलाद खे विहारे सम्झाए थो त असां हाणे ज़मीनदार थी विया आहियूं,
असां वटि हाणे पैसो आहे, माण्हुनि जी एॾी इज़त न कयो, माण्हुनि जी निवड़त न कयो, माण्हुनि सां इहो इख़लाक़ सां न ॻाल्हायो, असां पैसे जी पार्टी थी विया आहियूं हाणे। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त कंहिं न कंहिं ख़ानदान में अहिड़ो को न को शैतान ज़रूरु पैदा थींदो आहे त उहे जेके पंहिंजनि सॻनि भाइरनि खे, सॻनि सौटनि खे, सॻनि मासातनि खे, पुफाटनि खे, मारोटनि खे वेढ़ाए धार थो करे। त घटि में घटि जेको वॾो आहे त उनखे त इहो अकुलु हुजणु खपे त भला हीअ सॼी 8-10 घर 20 घर जेके असां सभु इख़्तिलाफ़ थिया आहियूं त हिन छोकिरे जे करे थिया आहियूं, त इहो सॼो भला ॼमंदे ॼाम त कोन्हे। त वॾनि खे इहा शइ सोच करणु खपे। एॾा जाहिल जे अगरि चंद रुपया उन्हनि खे अची विया त उहे पंहिंजी औलाद खे विहारे अहिड़ी नसीहत था कनि त बाबा असां हाणे पैसे जी पार्टी थिया आहियूं, असांखे कंहिंजी इज़त करण जी ज़रूरत न आहे। जे अगरि इख़लाक़ जंहिं इंसान में कोन्हे, उन वटि 1000 मोतियुनि जा हार हुजनि, लखें तव्हां वटि बंगला हुजनि, गाॾियूं हुजनि, तव्हां वटि इख़लाक़ अगरि को कोन्हे त तव्हां दुनिया में छा, पर पूरी धरतीअ में तव्हां जहिड़ो सुञो, तव्हां जहिड़ो किनो दुनिया में कोन्हे। इहो उन इंसाननि खे सम्झणु खपे। अॼोके दौर जो ॿारु अगरि थोरो बि ॻाल्हाए थो त कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए थो, कंहिंखे बुझो थो ॾिए त पीउ हुनजो ख़ुशि थो थिए त मुंहिंजे पुट ॾे ॾिसो, उहो ॻाल्हाए थो, फलाणे खे बुझो थो ॾिए, ख़ुशि थो थिए। अॻे दौर में ईअं हूंदो हो त उनखे चंबो लॻंदो हुयो। उहो छाजे करे, जो वॾा जेके चाहींदा हुया उन्हनि जी तरबियत ॾाढी भली हुई। भला हाणे तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॿुधायां त पुराणे दौर में स्कूल बि कोन हुया, त तव्हां उन दौर जे माण्हुनि खे बि ॾिसो, हिन दौर जे माण्हुनि खे ॾिसो। अॼुकल्ह केतिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, कैडेट कॉलेज आहिनि, हाई क्लास जा स्कूल आहिनि, गली गली में स्कूल आहे, प्राइवेट सरकारी, सभिनी खे स्कूल जी ख़बर आहे। पुराणे दौर में स्कूल जी ख़बर कंहिंखे न हुई। तव्हां भेटाईंदव त पुराणे दौर में इख़लाक़ मुहबत वधीक हुई। तालीम हूंदे बि इहो इन जो फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त अॼु असां सिर्फ़ु स्कूल ॾे ध्यानु था कयूं त बसि वञी उस्तादु सॼो पढ़ाईंदो, उस्तादु हुनखे सिर्फ़ु किताबु पढ़ाईंदो। इख़लाक़ उथणु वेहणु जेको बि आहे उनखे पीउ सम्झाईंदो। तव्हां वटि बि अगरि अहिड़ा ॿार पैदा थियनि, उहे अगरि बद इख़लाक़ हुजनि, उन्हनि जी सुठी तरबियत ते उन्हनि खे दड़का ॾियो, उन्हनि खे चंबा हणो, उन्हनि खे हिदायत कयो, उन्हनि खे ॻाल्हि ॻाल्हि ते तनक़ीद कयो त जीअं उहे सम्झी सघनि। ऐं यकीन कयो, तव्हां अगरि उन ते सख़्ती कंदो त ऐं तव्हांजो ॿारु जॾहिं वॾो थींदो, पंहिंजे पेरनि ते बीहंदो, त यकीन कयो तव्हांजे लॻल चंबे ऐं तव्हांजे ॾिनल दड़के ते हू फ़ख़ुरु महसूसु कंदो त मुंहिंजो पीउ हेॾो अज़ीम हुयो, मूंखे हिन ॻाल्हि ते दड़को ॾिनो हुई, मूंखे हिन ॻाल्हि ते चंबो हुयईं, त अॼु मां उन जे बदौलत, उन जी सख़्तीअ जे बदौलत मां सुठनि माण्हुनि में उथां थो, वेहां थो, सुठो ॻाल्हायां थो। उन्हनि खे ज़माने में नंढे नसुल खे हलणो आहे। असांजे पुट जहिड़ो त को पुट ई कोन्हे, औलाद सभिनी खे प्यारी आहे, पर प्यारु उन्हनि खे दिलि में ॾियो ऐं अखियुनि में, मुंहं में उन्हनि खे थोरी नाराज़गी ॾेखारियो। अगरि तव्हां उन्हनि खे छुड़वाग कंदव त यकीन कयो त हू पंहिंजी मर्ज़ी जा मालिक थी करे को बि फ़ैसिलो पंहिंजी मर्ज़ीअ सां पाण करे वेंदा ऐं उनजो नतीजो वरी बि नुक़सानु निकिरंदो। उनजो नुक़सानु तव्हांखे भुगतणो पवंदो। त बहितर इहो आहे त असां पंहिंजे ईंदड़ नसुल खे सुठी तरबियत ॾियूं, सुठो रस्तो ॾेखारियूं। इहो असां ते फ़र्ज़ु बि थिए थो। औलाद सभिनी खे पिरी आहे। औलाद थिए त औलाद चाचनि खां बि ख़राबु करे, मामनि खां बि ख़राबु करे, पुफाटनि खां ख़राबु करे, ॻोठ वारनि खां ख़राबु करे, जेको बि हिननि जे मुंहं ते चढ़े चवंदा सभु ख़राबु। त पोइ हाणे उहो त ज़माने में अकेलो पीउ खे बि अकेलो करे वेंदो। मां दुआ थो कयां त अलाह पाक असांजे ईंदड़ नसुल खे सुठी तरबियत ॾिए, सुठो इंसानु बणाए। अगरि मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नएं वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।